तव्हां ॾिसी रहिया आहियो सन टीवी न्यूज़। आवाम लाइ ख़ुशख़बरी। हिन महांगाई जे दौर में हर शइ आसमान सां ॻाल्हियूं करे रही आहे, पर प्यारो लुंड में झूपड़ा होटल नाले सां चंद ई ॾींहं थिया आहिनि प्यारो लुंड में मशहूरु थियो आहे। हिन झूपड़ा होटल जूं भाॼियूं ज़ाइक़ेदार सां गॾोगॾु सस्तियूं बि आहिनि ऐं हर ग़रीब पंहिंजी पहुचार वठी सघे थो। दादा ही असां गरीब भलो थी वियो। असांखे 50 रुपए में असीं 5 माण्हू ख़ुशि आहियूं। जे अॼुकल्ह 50 में चांहि बि सही कोन पई मिले। जय भाऊ आसफ खान जी दुकान खोलियो आहे, जेॾी महिल चयो 50 में पंहिंजी भाॼी में बसर मिलंदा, मिर्चूं मिलंदियूं, हर शइ सकून न मिले वञे, पंहिंजे बचनि सां ख़ुशि आहियूं। जंहिं शहर में बि पासे वञूं 100 रुपया 150 रुपया किलो टमाटो लॻो पिया, 500 रुपया किलो घी लॻो पिया। कौरमो आहे, चणनि जी दाल आहे, चणा आहिनि, मुङनि जी दाल आहे, भिंडी आहे, पालक जी पालक हिसाब सां घुरंदो आहे। हलंदे हलंदे ई पोइ उन हिसाब सां वरी उते ॾींदा आहियूं। अदा इहो असां वटि जेको माण्हू ईंदो आहे कोई चवंदो आहे 50 जी ॾे, असां 50 जी बि ॾेई छॾींदा आहियूं। उन हिसाब सां 100 जी घुरंदो आहे। को त माण्हू अहिड़ो अचो अचो दादा 30 जी कढे मुनासिबु उहो अलाह मालिक रोज़ी न ॿुधे थो, पर हुनजे हाल ते ॾिसी असां पाण नए मरले मां गुज़री आया आहियूं। उन हिसाब सां चवंदो भला घणे तणे ग्राहक 50 वारो 50 वारो कोन। अच्छा हीअ आहे प्यारे लुंड में उते शाख जी मोरी जेको आहे इन खां थोरो उलांडे हथ ते आहे, बाज़ार कोतरी आहे, कोतरी साइड में